इहो बि शायदि मूं मीडिया में ॾिठो त प्राइम मिनिस्टर साहिबु चयो त जेके असांजी हुकूमत जे दौरान बि करप्शन थिए पई जी हा, उनखे वाइको कयो वञे। उनखे बि वाइको कयो वञे। हाणे वाइको छा ताज़ो मिसाल आहे, मूंखे सम्झ नथी अचे ख़ान साहिबु टाइमिंग कीअं था ठाहियूं। हीअ टियों चौथों ॾींहुं ऑडिट रिपोर्ट आई आहे जी हा, त जेको कोरोना फंड्स, एहसास प्रोग्राम आहे उनमें जेको ख़रीदारी थी ख़ासि तरह घी अटो चांवर खाइण पीअण वारी उनमें अलाए केतिरा 4-4.5 अरब रुपए जी अरबे रुपए जी करप्शन थी आहे। ऑडिट रिपोर्ट अची वई, उहो ज़ाहिर ब्यूरोक्रेसी ठाही हूंदी। उहो ऑडिट रिपोर्ट आई आहे त सिंध फेडरल काबीना हुनखे रद्द करे छॾियो। जी हा, अरे भई तव्हां रद्द कीअं था कयो? इहो को थोरी आहे त की अख़बार वारे को एडिटोरियल में तव्हां ते इल्ज़ाम जी आयो हा, आहे। एजी ऑफिस तव्हांजे पंहिंजे सरकारी दफ़्तर जेको आहे उहो तव्हांखे हिकिड़ी रिपोर्ट ठाहे ॾिनी आहे त साईं हिते 4-4.5 अरब रुपए जी मतिलबु गोभियूं लॻियूं आहिनि हिन एहसास प्रोग्राम में प्रोक्योरमेंट में ख़रीदारी में, तव्हां हुनखे रद्द करे छॾियो। अॼु 2 ॾींहंनि खां पोइ तव्हां चओ पिया त ब्यूरोक्रेसी खे खपे त कंहिंखे बि ढक न रखे, कंहिंखे बि न करे। जी हा, त इहा कहिड़ी यानी अजीब ग़रीब ॻाल्हि आहे। सो ॿी ॻाल्हि जेका हाणे ब्यूरोक्रेसी जो वारो हो, ज़ाहिर काफ़ी अरसे खां जुडिशरी थी वई, जी हा, मीडिया थी जी हा, वई, सभिनी खे- सियासतदान थी विया, सभु थी विया। सभु थी आहिनि। हाणे ब्यूरोक्रेसी जो वारो जी आहे। हा, हाणे ॾिसो ब्यूरोक्रेसी सां छा कहिड़ो असरु था कनि। वापारी थी विया, वापारी बंदि करे, सनतकारनि खे माफ़ियास बणाए छॾियूं, रिटेलर्स खे अरबन जो मुनाफ़ो कराए छॾियो। अर्बन जो मुनाफ़ो रिटेलर्स खे कराए छॾियूं, वापारियुनि सां बि कमु थी वियो। हाणे ब्यूरोक्रेसी जो वारो आहे। हाणे चवनि था त हीअ जेके रंडकूं विझनि पिया ऐं करप्शन कनि जी पिया। हा, बेसिकली ॾिसो यासिर साहिबु ॻाल्हि इहा आहे त जिथे सवाबदीद आहे उते करप्शन आहे। तव्हां हिकिड़ो फाइल आहे, छो करप्शन छा जे लाइ थिए थी? ॿिनि वजहनि सां थिए थी न। हिकिड़ो तव्हां वटि ट्रांसपेरेंसी अगरि न हुजे, जी हा, चेक एंड बैलेंस उहा ई ॻाल्हि। हा, न टे शयूं, ट्रांसपेरेंसी न हुजे, यानी मूंखे हाणे तव्हां हिकिड़ो ठेको ॾियणु वञो पिया या हिकिड़ी नौकिरी ॾियणु वञो पिया या हिकिड़ो कमु करणु वञो पिया, उनजी का शफ़ाफ़ियत न आहे। अगर आऊँ अची हिकिड़ी शहरी तौर पुछा यासिर साहब ये आप क्या कर रहे हैं, चलो सरकारी काम में मुदाखलत नहीं करते, अच्छा ठीक है, शफ़ाफ़ियत न आहे। ॿियो मसइलो हूंदो आहे त सवाबदीद, अक्सर लिखियलु हूंदो आहे कि को बि सबबु ॼाणाइण खां सवाइ जी हा, तव्हांजो टेंडर रद्द थी सघे थो। अरे भाई ये कीअं था करे सघो? अगरि हिकिड़े ऑफिसर वटि एतिरा पावर्स आहिनि त हू को बि सबबु ॼाणाइण खां सवाइ, यानी मुंहिंजी दिलि बसि तबियत ख़राबु थी, तुंहिंजो टेंडर रद्द करे छॾियूं था, ठेको रद्द करे छॾियूं था, तुंहिंजो नौकिरी मां कढी छॾियूं था, त इहा हिकिड़ी डिस्क्रिशन आहे। जी हा, डेज़ जी का लिमिट न आहे। हिकिड़े मुख़्तियारकार खे पक आहे त मतिलबु हिकिड़े सेल सर्टिफिकेट कढाइण वञो, जीअं हमेशह चवां थो त तव्हांखे हू मर्ज़ी आहे, अगरि पैसा न ॾींदो त 6 महीना तव्हांखे सेल सर्टिफिकेट न ॾे, ऐं हुनजी नौकिरी ते ऐं हुन ते को सिस्टम में हुन ते को पाबंदी न आहे। प्रेशराइज़ नथा करे सघो। जी हा, सवाबदीद आहे, जी हा, रिक्वेस्ट कराए सघो था, बिंथू कराए सघो था ऐं ॿियो मामिलो करे सघो था। जी हा, टियों मामिलो हुजे जेका ख़ुदि विदिन द मतिलबु जेका सिस्टम आहे, ही सिस्टम हू न जी सरकारी सिस्टम, जेको सिस्टम में जेको आहे उहो चेक एंड बैलेंस क्रिएट थियणु खपे। ऐं चेक एंड बैलेंस अगेन आउं चाहियां थो त ट्रांसपेरेंसी जे थ्रू थिए थो ऐं सवाबदीद ख़तमु कयो। मिनिस्टर साहिब जी सवाबदीद आहे, प्राइम मिनिस्टर साहिब जी सवाबदीद आहे, सेक्रेटरी साहिब जी सवाबदीद आहे, वींदे मुख़्तियारकार साहिब जी ऐं SHO जी सवाबदीद आहे। सवाबदीद छा हूंदो आहे? अगरि तव्हां सवाबदीद ॾियो था त हुन सवाबदीद जी पोइ का क़ीमत लॻे थी। अगरि मूंखे ख़बर आहे त हीउ पनो जेको आहे इहो मुंहिंजी सवाबदीद आहे त आउं अॼु हिन फाइल ते साइन कयां न कयां, 6 महीना न कयां, त पोइ चइबो आहे त फाइल खे पोइ फीथा लॻंदा आहिनि। जी हा, जी हा, सो इमरान ख़ान साहिबु जेका अची चयो त तब्दीली ईंदी ऐं करप्शन खां पाक ही मुल्क ठहंदो, त उन सम्झो त आउं नवाज़ शरीफ़ खे सज़ा ॾियारे छॾींदुसि जी हा, या आसिफ़ ज़रदारी खे सज़ा ॾियारे छॾींदुसि। ईअं थोरी आहे भाई, भउ में पैसा ॾेई छॾींदा। मतिलबु न हू ॾींदा न ॾींदा हू त हिकिड़ी जुदा ॻाल्हि, लेकिन अगरि हिन सां करप्शन कीअं ख़तमु थी वेंदी? जेके हिकिड़ो जेसिताईं फरसूदा सिस्टम मौजूदु आहे, सरकारी कार वहिंवार हलाइण जो जेको तरीक़ेकार आहे उहो मौजूदु आहे, तेसिताईं हलंदी रहंदी। तेसिताईं करप्शन हलंदी रहंदी। जी हा, जी हा, प्रोसेस में ई। अच्छा, ख़ुदि जेको तव्हां हिकिड़ो पोइ वॉच डॉग्स ठाहियो था, वॉच डॉग ठाहियो था, नैब, उन ते हिकिड़ो तकरारी इदारो ठही वञे थो, छाकाणि त हू हिकु वन साइडेड शइ करे थो, उहो अजीबो ग़रीब तरीक़े सां करे थो। अगेन हुनजी जांच में का शफ़ाफ़ियत न आहे। जी हा,